हैदराबाद वासिण मुड़स जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। नजमा राजाणी साफ़ न ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी 2009 में कुर्बान तुनियो सां शादी थी। हुन कॾहिं बि मूंखे पाण वटि न रहायो। मां कॾहिं पंहिंजे माइटनि ऐं कॾहिं भेण वटि रहंदी हुयसि। हुन चयो त मूंखे पंहिंजे मुड़स ऐं हुन जे माइटनि सां जान जो ख़तरो आहे। ज़्यादतियुनि खां तंग अची मुड़स खां तलाक वठण लाइ अदालत सां राब्तो कयो आहे। मूंखे मुड़स खां तलाक ॾियारी वञे। तंग आहे, मूं ते तशदुद कंदो, मार कुट कंदो। मां केसि ताईं बर्दाश्त कयां। मां हुन खां तंग थी आख़िर मां पंहिंजो घर छॾियो ऐं जेको आहे सो मां हिते प्रेस क्लब पहुती आहियां ऐं मूंखे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾिनो वञे। मूंखे हुननि खां ख़तरो आहे त हू मूंखे मारण जी धमकियूं बि ॾींदो हो। त हींअर मां जेको आहे सो इलाही परेशान आहियां ऐं हू जेको आहे केॾीमहिल बि मूंखे मारे सघे थो। मूंखे माना तहफ़ुज़ में रखियो वञे। और त सिंध जे वॾे वज़ीर सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk